अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिधी ॻाल्हि प्रोग्राम में मां आवां जो मेज़बान फ़ारूक हकड़ो ऐं मूंसां गॾु स्टूडियो में आहिनि मौजूदु सीनियर तर्जीह निगार गुलाम नबी मोराई साहब तव्हांखे भली कार चऊं था। मोराई साहब, ईरान ऐं अमेरिका विच में हिकु तरफ़ त ॻाल्हियुनि में काफ़ी अॻु भराई थी आहे, वरी मथां हिक ॿिए जे हमला बि हलनि था। आख़िर हिन जंग खे पुॼाणींदे किथे पिया ॾिसो तव्हां? ॾिसो, पहिरीं त मां तव्हांखे ॿुधायां, पहिरीं त अमेरिका सम्झो असां हिनखे लुकमो करे गिरह करे ख़तमु करे छॾींदासीं, पर ईरान जहिड़े नमूने रेज़िस्ट कयो या जहिड़े नमूने उन्हनि ईरान पंहिंजो रिएक्शन ॾेखारियो त उन्हनि खे टिजारे छॾियो। अमेरिका जहिड़े वॾे रॉकास मुल्क खे त हेॾो रेज़िस्टेंस अची सघे थो। ठीकु, ईरान जो जेको जज़्बा जिहाद आहे उहो उन्हनि जो मेन वेपन आहे, ऐं भली उन्हनि वटि ओतिरा हथियार कोन्हनि पर जज़्बे जिहाद उन्हनि वटि, ऐं घणो करे शिया पॉपुलेशन आहे, तंहिं करे शिया जेके आहिनि अक्सरत छा तमामु वॾी अक्सरत, त उहे त वरी आहिनि बि हज़रत इमाम हुसैन जा पोइ लॻ जिन शहादत वरिती पर सरेंडर न कयो यज़ीद जे आॾो। सो हीअ हिन जी बि स्कूल ऑफ थाट उहो आहे, हिन जी सोच बि आहे। इन करे हिन में को शक कोन्हे त सभिनी मुस्लमाननि जो कर मथे करे छॾियो ईरान। ठाह थी वेंदो, चवंदो हींअर ट्रम्प ऐलान कयो आहे त ठाह थी वेंदो। इहो कनि पिया कोशिशि त कंहिं तरह सां बि पंहिंजा शर्त मञायूं ऐं ईरान पंहिंजनि शर्तनि तां हटे। इहो प्रेशर टैक्टिक्स अमेरिका करे पई, पर अमेरिका वारे पासे बि जेको आहे न, हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको सिंधीअ में चवंदो खरमगज़, खर दिमाग़ माण्हू आहे, जंहिं बिना सोच सम्झ जे जंग शुरू कई, ऐं उहो जंग जॾहिं कबी आहे त हमेशह ॾिसबो आहे त हिन में वज़न केतिरो आहे। हुन सम्झो हीअ बि इराक़ आहे, हीअ बि लिबिया आहे, हिननि सभिनी खे असां सोड़े करे वठंदासीं। पर ईरान पंहिंजो पाण मञरायो आहे, ऐं ॿियो ईरान जी जेका फॉरेन पॉलिसी आहे उन्हनि छा कयो जो रशिया ऐं चाइना सां बि उहो ठीकु थी रहिया। सो तंहिंजे करे मां चवां थो, मां सम्झां थो त शायदि इहा सीज़ फायर बि थी वञे, ऐं मां ईरान पंहिंजा टर्म्स कराए त उन्हनि खे 40 साल खां मथे थिया आहिनि, उनजे मथां सेंक्शन्स आहिनि, तबाह थी विया आहिनि, उन जो सिको तबाह थी वियो आहे। सो इहो हिकिड़ो नओं जनम बि थी सघे थो ईरान जो दुनिया जे इक़्तिसादी सूरत हाल में, कमर्शियल वर्ल्ड में, ऐं अलाह करे इहो थिए। छो त असां त दुआ घुरंदासीं, ईरान मुस्लमान मुल्क आहे, हाणे त सभिनी मुस्लमान मुल्कनि जो ताजदार मुल्क आहे, ताज सिर जो ताज उनजे मथां आहे। तो तंहिंजे करे ईरान इनशाला हाराईंदो न त खटंदो न त हाराईंदो बि कोन। ऐं हालांकि पालो वॾे मगरमच्छ सां पियल अथनि, पर पोइ अलाह जी ज़ात बाबरकात मदद करे थी, उहा ई मदद थिए ईरान सां, ऐं इन जे ईमान जी मज़बूती जे करे अलाह उन्हनि जी मदद पियो थो करे। इंशा ताला ईरान खटंदो ऐं ईरान पंहिंजा जेके शर्त मञराईंदो। ऐं तव्हां ॾिसो त ट्रम्प जी ज़बान मटिजी वई आहे, हू इसराइली वज़ीर नेतन्याहू खे बि हींअर निंदणु लॻो आहे, ऐं उनखे बि जेको आहे सो घटि वधि चए थो। हाणे जेकॾहिं ॾिसो ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां नथो, जेकॾहिं अमेरिका अखियूं खोले या होश खां कमु वठे, त मां सम्झां थो त पोइ ॾाढो नुक़सानु थींदो। ॾिसो, अवल त छा आहे त इशू वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे, वॾे में वॾो मसइलो हुननि जो छॾ मुस्लमान मुल्कनि जो पंहिंजो आहे, जिन जा अमेरिका जा अॾा आहिनि जिन वटि। सऊदी अरब बि आहे, UAE बि आहे, ओमान, इहो कुवैत, इहे त जी जहिड़े कोन हीअं वरी आयो जॾहिं ट्रम्प लास्ट टाइम, अलाए छा उन्हनि गिफ्ट ॾिनूं, जहाज़ बि लोहे सोने जा ठहियल जहाज़ बि ॾिननि। सो ॻाल्हि आहे त उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो नई दुनिया थींदी। इहो जेका इहा ग़ुलामी में घटिता ईंदी, छो त जेकॾहिं हू अमेरिका जो साथ था ॾियनि त मरनि था, छो त ईरान त हिननि खे गुरड़ी करे वठंदो। तंहिंजे करे मां सम्झां थो त इहो प्रेशर आहे इन्हनि मुल्कनि जो बि अमेरिका जे मथां त ख़ुदा रा जंग खे बंदि कनि त असांजा लाइ निकिरी वेंदा। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। ॾिसूं, अलाह करे असां दुआ घुरंदासीं त ईरान खटे, ईरान जे हक़ में फ़ैसिला थियनि, ईरान जे हक़ में इहो जंग वञे। सही। ॿियो साईं, ट्रम्प चवे पियो त डील जी असांखे तकड़ न आहे, समूरा पता असां वटि आहिनि। सम्झो था त वाक़ई ईरान हिन वक़्तु मुश्किलातुनि में आहे, या हिन जंग में जेको आहे फाथल वरी बि अमेरिका ई आहे? न, हींअर अमेरिका आहे। हींअर मां तव्हांखे ॿुधायां त ईरान जी ठीकु आहे, ईरान क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, पर सरसरी फ़िलहालु अञा ताईं ईरान जी आहे।
जंहिंजे करे ईरान ज़ाहिर आहे त हींअर इहो अहिड़ो पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो पंहिंजा शर्त ज़रूरु मञाईंदो। तीअं त वफ़ाक़ी बजट जूं तयारियूं जारी आहिनि। सोलर पैनल ऐं इलेक्ट्रिक गाॾियूं ते टैक्स वधाइनि पिया ऐं उहे चवंदा त हाणे महांगियूं थींदियूं। बाक़ी छा ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां, धाड़ेल कल्चर में या भला वरी ईअं चओ त अमरा चयो दादा मां जंगल में वियुसि, सो शींहुं अची वियो, त पोइ हुन चयुसि पोइ तो छा कयो? चई मूंखे छा करिणो, जेको करिणो त शींहं खे करिणो। शींहुं पंहिंजो कम लाइ हलियो वियो। सो ॻाल्हि आहे त इहे जेके आहिनि असांजा हुकुमरान से शींहं आहिनि या वरी सूअर आहिनि, झंग जे वञी जेको गंद कंदा आहिनि। हिननि खे को हया शर्म कोन्हे को त जेको माण्हू बिजली महांगी त पोइ तव्हां सोलर ते छो था आणो? इहे ई सोलर जॾहिं पाण शहबाज़ शरीफ़ पंहिंजे पुट खे वठी वियो तुर्की ऐं हुनखे त सस्तो सोलर वठाए ॾिनई, उहो सोलर हिन वटि स्टॉक थी वियो, हाणे वरी टैक्स उन ते वरी टैक्स हुनखे महांगो था कनि। बाबा सोलर जीअण त ॾियो माण्हुनि ग़रीबनि, घटि में घटि सोलर हिकिड़ी ॿ वठी ऐं उन में बल्ब ऐं पखो त हलाइनि था। ही आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां थो, ही आहिनि उहे जानवर। तव्हां कॾहिं एनिमल प्लेनेट जो कोन ठाहिनि न। मां तव्हांखे ॿुधायां थो, कुतनि जो झुंड थींदो आहे तमामु वॾो। पोइ छा कंदा आहिनि, जो हरणियुनि जो धण हूंदो आहे, रुड़ंदा वेंदा आहिनि, हरणीअ खे सुम्हारे भॼणा या केरु आहे हुनखे मारे वरी अॻियां भॼंदा आहिनि। बसि 15-20 हरणियूं जॾहिं किरी पवंदियूं आहिनि त पोइ वरी हुनखे खाइणु लॻंदा आहिनि। असांजे नज़र में इहो ई आहे त हीअ जेके असां वेठा आहिनि मथे हुकुमरान, उन्हनि जा रवैया अहिड़े ई एनिमल प्लेनेट जे फिल्म वांगुरु आहिनि। ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में ई कान थी अचे भई तव्हां पंहिंजा अख़राजात घटायो, तव्हां पंहिंजा महल माड़ियूं ख़तमु कयो, तव्हां पंहिंजा एतिरा प्राइम मिनिस्टर हाउस ऐं चीफ मिनिस्टर ख़तमु कयो, तव्हां ग़रीब माण्हू आम माण्हू वारी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कयो न, त थोरी वधीक न उन्हनि में उहा ॻाल्हि ई कान्हे का। हीअ नवाब इब्न नवाब, ही नवाबनि जा पुट आहिनि। केरु नवाब जो पुटु आहे? जेके बि हुकूमत बननि केरु आहे नवाब जो पुटु? को बि न। नाला कंहिंजा वठूं? कंहिंजो बि पीउ नवाब कोन हो, ॾाॾो नवाब कोन हो। शहबाज़ शरीफ़ लॻे त चवंदा हुनजो ॾाढो जेको आहे सो अलाए छा छा कंदो, अलाए छा छा कंदो, लोहारो या अञा वधीक त हिकिड़ो त ईअं चवंदा त उते गुल विकिणंदो। सो ॻाल्हि आहे त कमज़ात मत उस्ताद रहा। कमज़ात माण्हुनि खे जॾहिं मिलंदो आहे न पावर, त उहो कमज़ात बिहेव ईअं कंदा आहिनि, अवाम दुश्मन हूंदा आहिनि। ऐं उन्हनि जो जेको आहे टारगेट या उन्हनि जो फोकस इन में न हूंदो आहे त आम माण्हू तरक़ी करे। उन्हनि जो हूंदो आहे त असांजा पुट असांजा पोटा, हालांकि मुग़ल बादशाह हुआ, उन्हनि ॾांहुं हींअर किथे आहे औलाद? केतिरनि जो तव्हां ॿियनि खे छॾियो, पाकिस्तान में वठो, किथे आहे कायद आज़म जो औलाद, लियाक़त अली ख़ान जो औलाद, ॿियनि जो जेतिरा बि सिकंदर आज़म जो औलाद, इस्कंदर मिर्ज़ा जो केतिरा बि हुआ, जेतिरा बि आहे, ग़ुलाम अहमद, अयूब ख़ान, यहया ख़ान, भुट्टो साहब, ज़ियाउल हक़, किथे आहे हिननि जो औलाद? ॻाल्हि आहे त इन्नल इंसान लफ़ी ख़ुसरिन। अलाह ताला चए थो त इंसान वॾे खसारे में आहे जेकॾहिं को इंसाफ़ नथो करे। लफ़ी ख़ुसरिन इल्ला लज़ीना आमनू व अमिलू जंहिं अमल सालिह आहिनि, साबिर आहे, उहे वरी उहे मुख़्तलिफ़ आहिनि। हिननि जा अमल आहिनि ख़राबु, जंहिंजे लाइ क़ुर पाक में चयल आहे हिननि खे कॾहिं बि फतेह बि नसीब न थींदी। इंसानी जेके हिननि जे पोयां आहिनि, इहे सभु पैसा वठी था अचनि, नारा था हणनि, जनरली पैसा वठी नारा था हणनि, नारा हणाइनि था। इहे माण्हुनि जे दिलनि में कंहिं बि हुकुमरान जे लाइ इज़त कान्हे। ॿियो साईं, सिंध हुकूमत जेको गुज़िरियल माली साल आहे उन में जेका तरक़ियाती बजट आहे उहा 520 अरब रुपयनि जी हुई, उन मां रुॻो 246 अरब रुपया ख़र्च करे सघी आहे। यार ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायां, सिंध हुकूमत आहे टिल्लू मल जो कारखानो, टिल्लू मल जो दुकानु। सो उनजो दुकानदार आहे अली मुराद अली शाह, सिंध जो चीफ मिनिस्टर। चाबी उन वटि आहे। सो उहो दुकानु पियो थो हले। हाणे दुकान में पोइ अंदरि भांडो भरिजी थो वञे, पिया शयूं पयूं हुजनि, न को प्लानिंग बि हिन वटि आहे, फाइनेंस बि हिन वटि आहे, ॿई हिन वटि आहिनि त जीअं माल ठाहे सघनि। ॻाल्हि आहे त मुराद अली शाह हिन सूबे जे लाइ तबाही
ऐं बर्बादी जो सबबु थियो आहे। ॿिया बि थी विया, अब्दुल्ला शाह जो पीउ हो उहो ईअं न हो, क़ाइम अली शाह उहो ईअं न हो, जहिड़ो मुराद अली शाह पाण खे ख़राबु कयो आहे एज़ वज़ीर आला सिंध जो। मां सम्झो जॾहिं लहंदो त हिते रहंदो बि कोन्हे, रहंदा ॿाहिरि वञी, हिते कहिड़ो रहंदा। हीअ रुॻो जेको आहे सो बाज़ारनि लाइ ऐं राह पुटनि लाइ त कोन रहंदो न, दुनिया ॿी बि त आहे न। नालाइक़ माण्हू उन्हनि खे नौकरियूं वॾियूं वॾियूं नौकरियूं ॾेई छॾींदा आहियूं। सिंध पुलिस कमीशन में कोटा आहे, ख़ुदा जा बंदा, वॾी लानत पवंदी आहे उन इंसान जे मथां चई कंहिं ग़रीब जो हक़ु खाधो। मोहरा साहिबु, MQM जो हिकु ॿियो ड्रामो साम्हूं अची वियो आहे। MQM जेका वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरीअ लाइ वोट आहे पंहिंजो, उहो कामरान तिसोरी जे गवर्नर तौरु बहालीअ सां मशरूत करे छॾियो आहे। त ॻाल्हि ॿुधो, MQM आहे विछड़ियल, जेको पंहिंजे धण खां विछड़ी वञे न, जान उन्हनि वांगुरु केॾी महिल मोगा के में हेॾां केॾां हेॾां, उहो आहे कोन, हिन खे माण्हुनि जी सपोर्ट कान्हे। उर्दू स्पीकिंग तबिको, असां मां मुहाजिर कॾहिं हुनखे न चवंदुसि, उर्दू स्पीकिंग सिंधी ॿाहिरि असांजा, उन्हनि खे बि ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त हे रुॻो वेटर अलाए छा अमेरिका में वॾा माण्हू थी विया आहिनि, पैसा कमाए हिननि वीचारनि ग़रीबनि खे इस्तेमालु करे माराए, केतिरनि घरनि जा जवान पुट माराए छॾियनि। सो ॻाल्हि इहा आहे त हिननि खे नसीब फतेह नसीब में कान्हे का, छो त इहे जेके ड्रामा आहिनि, इहे जेके ॻाल्हियूं हिन सां कुझु कोन्ह थींदो। जेके मथे वेठा आहिनि उहे हिननि खां वधीक होशियारु आहिनि, भली पिया होशियारियूं ॾेखारनि, उनखे परवाह ई कान्हे का। चई त इहो चंबो ई हिकिड़ो, ॻाल्हि कहिड़ी आहे, या हिकिड़ो ॿुझो ॾींदासीं पाणी जी वेही रहंदा बसि। अहसन इक़बाल जी सदारत हेठि सालियाने प्लान कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास थियो आहे। सिंध जो मेंबर आहे जाम ख़ान छोरो, पोइ जेको हैदराबाद सखर मोटरवे समेत ॿियनि फंडनि में घटि फंड जेके आहिनि वफ़ाक़ जा मिलण ते एहतजाज कयो। शाबाश आहे जाम ख़ान खे जो इन इशू ते ॻाल्हायो अथई। सभिनी खे ॻाल्हाइणु खपे। सिंध सां ॿियाखियाई माटे जी माउ वारो सलूक मर्कज़ जो असांखे उनखे आम माण्हुनि ताईं पहुचाइणु खपे। सिंध में ॻाल्हाइणु खपे त मर्कज़ी हुकूमत या मर्कज़ असांजी माटे जी माउ, मर्कज़ी हुकूमत सिंधियुनि जे लाइ माटे जी माउ जहिड़ो सलूक आहे। सो असां अज़ाब में आहियूं। एक्चुअली शायदि वोट बि असां ॾिनो पाकिस्तान ठाहिण जे लाइ, ऐं जहिड़ो असां सां ट्रीटमेंट रही आहे पाकिस्तान ठहण खां पोइ कंहिंसां बि ईअं कान रही आहे, तारीख़ में किथे बि कोन थो ॿुधिजे। रेड इंडियन सां बि ईअं न आहे जीअं असां सां हिननि कयो आहे। गिलगित बल्तिस्तान में 7 जून ते इलेक्शन थियण वञे पई। बिलावल भुट्टो, नवाज़ शरीफ़, बैरिस्टर गोहर समूरा उते लथल आहिनि। पोइ बिलावल भुट्टे जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त कराची, ग्वादर ऐं गिलगित खे इस्लामाबाद मां हलाइणु चाहिनि। 18वीं तरमीम में इहो बि हिकिड़ो नुक़्तो आहे त भई तव्हां जेको सामूंडी पट्टियूं आहिनि सिंध जूं ऐं बलोचिस्तान जूं, उहो मर्कज़ वटि रहनि। ठीकु, हाणे मर्कज़ खे फाड़ा मारिया हुजनि, मर्कज़ खां तरक़ी कराई हुजे, मर्कज़ को वॾो को कारनामो सर अंजाम ॾिनो हुजे त पोइ त ठीकु आहे। अदा ही वरी बि अवाम दोस्त आहिनि ऐं मुल्क खे ठाहिनि पिया था। मुल्क त रोज़ तरक़ी पियो थो करे, दिन दुगनी चार चुगनी तरक़ी पियो थो करे, पोइ त खणी इन ॻाल्हि ते डिस्कस न कजे। अड़े तव्हां पंहिंजा पहिरीं ट्रपड़ त संभालियो, तव्हां बींग करे छॾी आहे, तव्हां कर्ज़ केतिरा खया आहिनि, हाणे जे असांजे सामान में अखियूं पयूं अथव, सूबनि जे सामान में। सो ॻाल्हि आहे त थींदो कुझु बि कोन्हे। जहिड़े नमूने सां पाकिस्तान खे हलायूं पिया, की अहम ॻाल्हि ॿुधाए छॾियनि था की यादि अची वई। सोवियत यूनियन एॾो वॾो मुल्क, वॾी ताक़त, सुपर पावर, ॿ सुपर पावर आहे अमेरिका ऐं सोवियत यूनियन। छो टुटो? जो उते हींअर पाकिस्तान वारो नक्शो फाइनेंशियल इक़्तिसादी तौर ते तबाह, पोइ हिते पियो वञे। ॿियो हिकिड़ो इक़्तिसादी तौर तबाह, ऐं ॿियो पॉलिटिकली, जीअं असां वटि हींअर पॉलिटिकली फॉर्म 47 ऐं 45 जा ज़िक्र पिया थियनि, हीअं को सुठे सही मुल्क में थींदा आहिनि छा? हिंदुस्तान में कॾहिं कोन थी आहे ॻाल्हि इहा। असांजी जंहिंसां भेट था कयूं त न ई चढ़ांगा उहे, उते बि कोन्हे को 47 फॉर्म जो फार्मूलो, 45 फॉर्म आहे जीअं आहे। ख़ैर, इहो उते सोवियत यूनियन में पॉलिटिकल इंस्टेबिलिटी हुई, जीअं सिंध पाकिस्तान में आहे जीअं। टियों सुवाल हो त जेके क़ौमियतूं हुयूं, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ॻाल्हाइण वारा माण्हू हुआ, उन्हनि जूं डिमांड्स हुयूं, उहे सख़्तु परेशान हुया, अफ़रा तफ़री में हुआ, उन्हनि जूं बि डिमांड्स हुयूं। सोवियत यूनियन जहिड़ो वॾो मज़बूत मुल्क टुटी वियो।
तव्हांजी कहिड़ी हैसियत आहे? पाकिस्तान कहिड़ो वॾो वॾो मुल्क आहे? हा अदा मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हुकूमत खे या हुकुमराननि खे अखियूं खोलणु खपनि ऐं हीउ वक़्तु अथनि। जेकॾहिं वक़्तु विञाए वेही रहिया त पोइ जेको आहे सो कम लही वेंदा। असां जेको इहो पाकिस्तान 14 अगस्त फलाणो, इन्हनि जी का हैसियत न रहंदी। पहिरीं माण्हुनि जो पेट ॾिसो, चाहे गुरबत ॾिसो, तइलीम कान्हे, सेतिरियो सामान, सेतिरियो मैदान में असांजो कुझु कोन्हे को, ऐं असां जेको आहे सो रुॻो नारायण में पूरा आहियूं। तव्हां ॾिसो मोहर के हक़ में केतिरो, अरे मोहर के हिकु भली मल्हायो, पर हिन ग़रीबनि जो ॾींहुं बि मल्हायो न जिन ग़रीबनि जो हक़ु था खाओ। हुकुमरानो साईं नवाज़ शरीफ़ बि उते गिलगित पहुतो आहे ऐं उहो वरी चवे पियो त NFC मां गिलगित जो हिसो विझण जी कोशिशि कई, तंहिंजे करे मूंखे हटायो अथनि हुकूमत मां 2018 मामूली ॻाल्हि इहा त हिन में इन करे कोन हटाइण, ॿियनि ॻाल्हियुनि जे करे। हा हटाइण ॿिए ॻाल्हि जे करे, इहा हिन मां सियासी स्कोरिंग करण जे लाइ, पॉइंट स्कोरिंग करण जे लाइ इहा ॻाल्हि थो करे। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में मूं नौकिरी कई आहे, पंजाबी शॉवनिस्ट, पंजाब खे मज़बूत करणु, बाक़ी सूबनि खे ग़ुलाम करे रखणु। त तंहिंजे करे उहो छा आहे त फ़ौज पंजाब जी आहे, फ़ौज उन्हनि खे सपोर्ट थी करे, उन्हनि खे सूट थी करे। इहो त मुल्क लाइ बहितर न, मुल्क जे लाइ कतई बहितर, मुल्क जे लाइ कतई बहितर कोन्हे को, कतई बहितर कोन्हे को। तॾहिं तो मां चवां त अखियूं खोलियो हुकुमरानो, अखियूं खोलियो, तव्हांजे हेठां ज़मीन निकिरी वेंदी जेकॾहिं तव्हां इहे मौजूदु पॉलिसीज़ ऐं इहे पॉलिसीज़ जारी रखियूं। इहे जाम ख़ान शोरे जी मूं ॻाल्हि खे, मोटरवे किथे आहिनि? सिंध में हिकिड़ो मोटरवे कोन्हे, पंजाब में मोटरवे ई मोटरवे आहिनि। ॿुधी नथा मरो। सूबनि जे पैसा घणा खां वधि सूबो सिंध ॾिए ऐं तव्हां पंहिंजा मोटरवे पिया था ठाराहियो। तंहिंजे करे ॾिसो, ज़ुल्म फिर ज़ुल्म है, बढ़ता है तो मिट जाता है। ज़ुल्म करण वारा, ज़ुल्म कंदड़, ज़ुल्म क़ाइमु आहे, ज़ुल्म कंदड़ क़ाइमु न आहे। इंशा ताला हिन जो हाल बेड़ो थींदो। कल्ह सां हिकिड़ी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे गिलगित जी हिन चूंड मुहिम जे हवाले सां। हिकिड़ो मौलवी साहिबु आहे, हुन फतवा ॾिनी आहे त जेको तीर ते ठपू हणंदो हुनखे सवाब बि मिलंदो ऐं उहो जन्नत में बि वेंदो। जन्नत में पैसा मिलिया हूंदा मौलवी साहिब खे बि। हाणे छा जो, असां सिंधी त ख़ुशनसीब 18 सालनि खां तीर खे वोट ॾींदा था अचो। न ईअं न आहे न, सिंधी ख़ुशनसीब हुजूं या न हुजूं, इहा पॉइंट हिते कान्हे। पॉइंट इहा आहे त मौलवी कूड़ थो ॻाल्हाए न। अच्छा, हा, मौलवी ग़लति ॻाल्हि थो करे। मौलवी खे पैसा मिलिया हूंदा चई छॾी बेश्त में, ऐं तीर ते हाणे वञी ॻाल्हि रही आहे न, निमाज़ुनि ते आहे न, रोज़नि ते आहे न, ॿियनि शयुनि ते आहे, नेकियुनि ते आहे, तीर ते वञी ॻाल्हि रही आहे। पीर पागार साहिब जो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो त मौसम तब्दील थी वई आहे, बरसाति ऐं गर्मी घणी पवंदी, फसल ते बि असरु पवंदो, चोपायो माल धारियो, उहो तव्हांखे फ़ाइदो ॾेई सघंदो। न ॻाल्हि त ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त पीर साहिब जी इहा ॻाल्हि एक्चुअली मुरीदनि जे लाइ, पंहिंजे लाइ जनरली ऐं उनजो हर को हक़ु आहे त पंहिंजे फॉलोअर्स खे सलाह हुजे। पर हाणे चौपायो माल बि वीचारा किथां धारींदा सिंध जा माण्हू, जॾहिं तव्हांजो पाणीअ जो हाल पूरो सारो आहे, ढंढूं सुकनि पई थियूं, किंजर चवंदा हीअ जेका आहे मंछर ढंढ सुकी वई आहे। सो पीर साहिबु ॻाल्हि त ठीकु थो करे, पर पीर साहिब खे ख़ासि तौर ते हीअ पाणी वारे मामले ते बि ॻाल्हाइणु खपे, जेको पाणी घटि पियो अचे सिंध खे। हीअ सभु ॾिसो न, हिननि जे मथां ज़िमेदारी आहे, अख़लाक़ी, क़ानूनी, मज़हबी ज़िमेदारी आहे पीर साहिब जे मथां, ख़ासि तौर ते ॿियनि जे मुक़ाबले में। हा, त हीअ ॾिसो न, ॿिया त सियासी लीडर त कूड़ बि ॻाल्हाइनि था, ॿिया धंधा बि कनि था। पीर साहिब जे मथां इहा ज़िमेदारी आहे त पंहिंजे ख़ासि तौर ते मुरीदनि जी ॻाल्हि कंदो, सभिनी ते नियापो वेंदो। पहिरीं ॻाल्हि त हुनजा मुरीद केतिरा ख़ुशहाल आहिनि, मुरीद केतिरा ख़ुशहाल आहिनि। जीअं आगा खानी आहिनि, उन्हनि जा केतिरा मुरीद ख़ुशहाल आहिनि। पीर साहिब खे बि फॉलो करणु खपे, जीअं जेको मॉडल आगा खान ॾिनो आहे, उहो मॉडल फॉलो करे पंहिंजे मुरीदनि खे ख़ुशहाल करे। असांजा सिंधी आहिनि, उहे सिंधी ख़ुशहाल थींदी। अपोज़िशन लीडर साईं क़ौमी असेंबली में महमूद ख़ान अचकज़ई, हुन ते बलोचिस्तान में वरी हिकिड़ो केस दाख़िल थियो आहे बग़ावत जो। सो हुन चमन में को जलसो कयो ऐं इदारनि जे ख़िलाफ़ हुन ॻाल्हायो, हुन ते इहो केस दाख़िल थियो आहे। PPA जो अॻुवाण उतां जो उन दाख़िल करायो अथसि। बसि ॾिसो, ॻाल्हि आहे त असांजी सोसाइटीअ में मुड़ुसु माण्हू थोरा वञी बचा आहिनि, पर भाड़ जा तुम्बा खोड़ आहिनि हुननि जा, जेके हुननि खे अहिड़ो कमु कंदा, हलाइकार थींदा। आज़ादी छो न हुजे ॻाल्हाइण जी? ॻाल्हाइण में कहिड़ी ॻाल्हि आहे? केरु छो कॾहिं केरु ईअं थींदो आहे त सेक्रेड कऊ हुजे को इदारो या को माण्हू, ॻाल्हाइणु खपे। भली भली ॻाल्हायो, तरक़ी ते जो रस्तो ते आहे, हर को ॻाल्हाए दिलि खोले। हिते ज़ाहिर आहे त ग़रीब माण्हू ऐं टोपी पाए थो, हुते इज़त बचाइण लाइ, बसि पाण बि ईअं आहियूं।
मोराई साहब, सिंध में शदीद पाणीअ जी खोट पैदा थी वई आहे, पर पंजाब पंहिंजे होड़ ते बरक़रार आहे। तकरारी केनालनि मां पाणीअ जी खणत घटाइण बदिरां अञा बि ॾींहों ॾींहुं वधाईंदो पियो। इहो मुल्क टोड़ींदो, इहो पंजाब मुल्क टोड़ींदो। हिनखे हमदर्दी ईअं कॾहिं कंहिं अहिड़ी हटधर्मी गुंडागर्दी मुल्क टोड़ींदी। जेकॾहिं मुल्क टुटो त उन में 100% ज़िम्मेदारी पंजाब जी हूंदी। तंहिंजे करे उनखे छा चऊं, ॻाल्हि ई कंहिंजी कोन था ॿुधनि, सम्झंदा अकेले कुल आहियूं असां। न न, इर्सा में कुझु बि कोन्हे को, सॼी बकवास आहे। हिकिड़ो माण्हू इर्सा में छा कंदो सिंध जो, सिंधी माण्हू उहे बि फौजी जेको हिकिड़ो वेठो हूंदो रुॻो ॻाल्हि उनखे ॾिसंदो तॾहिं वीचारो सुसी वेही रहंदो। तंहिं करे जे मुल्क टुटो त पंजाब टोड़ींदो, अॻु में बि टोड़ियो अथई, हाणे बि टोड़ींदो। सर, ॿियो आहे सिंध हुकूमत DHA लाइ 262 एकड़ ज़मीन ते टैक्स माफ़ करण जो फ़ैसिलो कयो आहे। DHA जी ज़मीन बाबा शींहनि जी आहे ज़मीन, शींहनि खां केरु वठंदो? केरु चवंदो शींहं खे त तुंहिंजे वात में धप आहे? तंहिं करे यार तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, तूं ग़रीब माण्हू आहीं, अॻिते हल। ठीकु आहे सर। कराचीअ में सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त वाटर मीटर लॻाईंदा, जीअं बिजली जा मीटर लॻल आहिनि ईअं हाणे वाटर मीटर लॻंदा। छा फ़र्क़ु पवंदो? छा फ़र्क़ु पवंदो? बिजली जा मीटर आहिनि, उन में केतिरा मीटर हलनि था, केतिरा डायरेक्ट था हलनि, डायरेक्ट था हलनि, ऐं छा थींदो आहे, कहिड़ो हिसाबु किताबु आहे? कुंडो कनेक्शन तबाही तॾहिं आहे न, एस्को जी सेस्को जी KEC जी तबाही तॾहिं आहे जो तव्हां हेठिनि माण्हुनि खे पघार सुठी नथा ॾियो, प्रिविलेज सुठा नथा ॾियो, तंहिं करे उहो इन ते गुज़ारो था कनि। हेस्को सेस्को या जेके बि आहिनि इहे इदारा तॾहिं ठहंदा जॾहिं तव्हां पंहिंजे हेठिनि मुलाज़िमनि खे सुठियूं पघारूं ॾियो ऐं पोइ एहतिसाब जो शिकंजो आणियो। बाक़ी जेकॾहिं तव्हां चवंदो त इहो इन स्केल ते कमु कंदा, दुनिया में सॼीअ में जिते जिते सर्विसिस आहिनि उन्हनि जूं पघारूं वधीक आहिनि, छो त उन्हनि जी वीचारनि जी ड्यूटी कान्हे का। तंहिं करे लाइन सुपरिटेंडेंट, लाइन मैन, इहे जेके बि हेठियां माण्हू आहिनि उन्हनि जूं पघारूं सुठो करे छॾियूं ऐं एहतिसाब जो शिकंजो कयो, ख़ुदि ब ख़ुदि ठीकु थी वेंदा। छो त पोइ त इज़त वारा माण्हू ॿिन्हिनि में हूंदा न, खोड़ जेके चवंदा इज़त सां रहूं। सही। ॿियो वफ़ाक़ी हुकूमत सर PIA खां पोइ हाणे जेके पावर कंपनियूं आहिनि उन्हनि खे खानगाइण वञे पई ऐं अॼु एहतजाज बि थिया आहिनि सॼी सिंध में, जेके बाबलाइदा मुलाज़िम आहिनि त खानगायो न इदारनि खे। अॻे जेके ॾिसो, तव्हां हिकिड़ो ॻाल्हि रुॻो ॾिसो त तव्हांजे प्राइवेटाइज़ेशन खां मुल्क खे नुक़सानु थियो आहे, फ़ाइदो थियो आहे? प्राइवेटाइज़ेशन सां मुल्क खे नुक़सानु थियो आहे, छो त तव्हां उहे पाण था टेक ओवर कयो, फ्रंटमैन को ॿियो आहे, हुकुमरान पाण था कनि ऐं ॿ विराए था खणनि। IPPs छा आहिनि? IPPs सभिनी विराए कयूं, बाबा मां हुकूमत आहियां तॾहिं मुंहिंजूं 4, नवाज़ शरीफ़ तूं 2 खण, तंहिं करे इन ॻाल्हियुनि ते न ॻाल्हायो बसि। सो इहो बि ईअं थींदो, वंड विरछ थींदी पाण में, भाङा थींदी सुहिणी, इहे कम वीचारनि जो लाइ छॾींदा। हुकूमत अवाम ते हिकिड़ो ॾाढो थोरो कयो आहे, पेट्रोल ऐं डीज़ल 22 रुपया सस्ता कयो अथनि। 100 रुपया वधाए वरी 22 रुपया घटाया आहिनि, वॾो थोरो कयो आहे। ॿुधी मरनि, सची थो ॿुधायां, ॿुधी मरनि। हिन ई छा आहे त वधीक टैक्स लॻाए माण्हुनि खां पैसा रिकवर था कनि। जेको मोटरसाइकिल वारो ग़रीब बि हिन में आहे, सुज़ुकी चुंगीची वारो बि हिन में आहे, रिक्शा वारो बि हिन में आहे, छाजे लाइ? पंहिंजूं अयाशियुनि खे पूरो करण जे लाइ टैक्स वधीक थिए, इनकम वधीक थिए। सो मां तॾहिं थो चवां ईअं मुल्क न हलंदा आहिनि। हुकुमरानो, पीपुल हू मैटर, अखियूं खोलियो, इहो ईअं सदाईं कोन हलंदो ईअं कमु। माउ जो सोचो, माउ जो सोचो, मादरे वतन जो सोचो। ॿियो साईं, सिंध जा हुकुमरान त वॾियूं दावाऊं कंदा आहिनि त असां सहूलियतूं जेके सिंध में ॾिनियूं आहिनि शायदि ई कंहिं वटि हुजनि। सो जना अस्पताल कराचीअ में औरत वॉशरूम में ॿार खे जनमु ॾिनो आहे। दादा मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां अटेंड कई आहे पंहिंजो चीफ मिनिस्टर जी प्रेज़ेंटेशन बि ऐं पंहिंजो बिलावल भुट्टो साहिब जी बि इस्लामाबाद में। हिते ॻाल्हि आहे त इन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसासु ई न आहे त कंहिंसां मिलनि ई कोन, न को ॻाल्हाइनि, न को ॻोल्हाइनि, न को पुछनि। सो तंहिंजे करे हिननि खे इन ॻाल्हि जी परवाही कान्हे, मरनि था, सड़नि था माण्हू, स्कूल हलनि था, नथा हलनि, बसि जीअं लॻी पई आहे। ऐं जेको ॻाल्हाए थो चवंदा त इहो मिड़ी असांजो मुखालिफ़ आहे। अरे बाबा तव्हांजा असां पार्टी ठाहिण वारनि मां आहियूं उन हिसाब सां, पर उहा पार्टी जेका सही हुई, जेका भुट्टे साहिब जी पार्टी, तॾहिं किथे आहे वॾेरा? हिकिड़ो वॾेरो बि कोन हो। स्टूडेंट्स हुया भुट्टे साहिब सां गॾु मेनली, ऐं हिकिड़ो रसूल बख्श टालपुर, बाक़ी वॾेरा किथे आहे?
बसि पोइ वरी बि भुट्टे साहिब जूं वॾियूं ग़लतियूं आहिनि न। भुट्टो साहिबु 71 में 70 वारी इलेक्शन खटे, भुट्टो साहिबु वरी वापसि वॾेरनि खे सभिनी खे पग ॿधाई 77 जे इलेक्शन में ख़ासि तौर ते। हाणे पग ॿधाई त उहो ॻिचे में पियसि, हिते वर्कर हुजनि हा, कारकुन हुजनि हा, पढ़ियल लिखियल माण्हू हुजनि हा, त उहो इहा अॼु सूरत हाल डिफरेंट हुजे हा। त तंहिंजे करे छा चइजे, शर्म थो हुजे ईमानदारी सां। सिंध हुकूमत उस्तादनि जूं जेके नयूं भर्तियूं आहिनि उनखे टीचिंग लाइसेंस सां मनसूब कयो आहे, जेको हाणे टीचिंग लाइसेंस जंहिं वटि हूंदो उहो ई अप्लाई करे सघंदो ऐं उहो ई उस्ताद थी सघंदो। टीचिंग लाइसेंस पैसनि सां हलंदो, उहो वरी ॿियो पैसनि कमाइण जो सोर्स ईंदो। बोर्ड ऑफ एजुकेशन त कमाए, ॿुधायोमांव कनि त 2700 2750 फ़ी ॿार 9th जो भरे त पोइ इम्तिहान। इहो मूं मिनिस्टर साहिब खे चयो त मिनिस्टर साहिब चयो प्राइवेट स्कूल, त प्राइवेट स्कूल ॿार कोन्हनि जा कंहिंजा। प्राइवेट स्कूल तव्हां या त हीअं कयो 5 स्टार स्कूल्स में हिकिड़ी कैटेगराइज़ 5 स्टार, जीअं बेकन हाउस आहे, सिटी स्कूल आहे, उन्हनि खां वठो, उते इशू न आहे, अमीरनि जा ॿार पढ़ंदा। बाक़ी प्राइवेट स्कूलनि में मुंहिंजो स्कूल आहे शेख विरके में, ग़रीब था पढ़नि, जिन खां फ़ी कोन था वठूं, उहो मूंखे ॿुधायो हेड मास्टर साहिबु त साईं 2750 फ़ी आहे त असांजा ॿार 9th में कोन वेही सघंदा। मुंहिंजे विहारीनि, असां त भरियूं पैसा। सो ॻाल्हि आहे त सिंध सरकार मौजूदु आहे, सिंध सरकार खे इन ॻाल्हि जो फ़िक्र ई न आहे। ख़बर अथनि त असां वॾा वॾा ख़र्च करे, वॾा वॾा प्रेज़ेंटेशन्स करे असां खटी वेंदासीं, ॾाढो ॾुखियो आहे। FBR सेल्स टैक्स जी जेका चोरी आहे उनखे रोकण जो हिकिड़ो नओं तरीक़ो ईजाद कयो आहे ऐं चयो अथनि त हाणे जेका सामान जी फ़राहमी थींदी हुई उहा जेके FBR वटि रजिस्टर ट्रकियूं ऐं कमर्शियल गाॾियूं हूंदियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन ते थींदियूं, जेके रजिस्टर न हूंदियूं उहे सुपर हाईवे ते ऐं GT रोड ते बि न अची सघंदियूं। हींअर ॻाल्हि ॿुधायां मां, मुंहिंजा भाउ इहे जेके असांजा सुवाल तव्हांजो छा आहे? FBR हाणे ॻाल्हि ई आहे, मां ॿुधो FBR पंहिंजो पहिरीं स्ट्रक्चर हिकिड़ो रहियो आहे, अलाए केतिरा स्ट्रक्चर तब्दील थिया आहिनि। हाणे FBR आहे, अॻु में कस्टमर लॻो, इनकम टैक्स लॻो, वरी कुझु परफॉर्म आहे माण्हुनि जी न आहे, कल्चर जी ॻाल्हि न। तव्हां मेरिट वारनि माण्हुनि खे, टैलेंटेड माण्हुनि खे कढी छॾियो, साइड लाइन करे छॾियो, कंहिं पंहिंजे ग्रुप जे चकर में, पैसनि कमाइण जे चकर में। तव्हां मेरिट ते FBR जा ऑफिसर रखो, उन्हनि खे ट्रीट कयो प्रॉपरली, तव्हां उन्हनि खे ठीकु आहे, जेको जेतिरो कलेक्ट थो करे टैक्स उनजो शेयर बि नंढिड़ो ॾियो। तव्हां ॾिसो त कीअं नथी बहितरी थिए। वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर साईं चए थो टैक्स निज़ाम खे आसान ऐं शफ़ाफ़ बणाइण लाइ सुधारा जारी आहिनि, चाहियूं था त IMF जे प्रोग्राम खां छुटकारो हासिलु कयो। IMF जे प्रोग्राम खां छुटकारो साईं मुड़ुसनि जो थींदो आहे, मर्दनि जो थींदो आहे, जेके बहादुर हूंदा आहिनि, जेके ग़ैरतमंद हूंदा आहिनि। असां न ग़ैरतमंद आहियूं, न बहादुर आहियूं, न मुड़ुस आहियूं। असां आहियूं त बाबा पैसा ॾियो त असां खाऊं, लहे कयूं, घुमूं फिरूं, जहाज़ वठूं, थुकूं चटियूं, ईअं। लाड़काणे में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ज़मीन जे तकरार त हथियारबंदनि घर में घिरी करे माउ, उनजी धीउ, ॿिनि ॿारनि खे क़तलु करे छॾियो। वहशतनाक सूरत हाल आहे। तव्हां माण्हुनि खे तइलीम न ॾींदो। मूं ॿुधायो तव्हांखे अलाए केतिरा अथव, 80 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, चाहे दाड़ेले थींदा, ॿियो छा थींदा। अणपढ़ियल माण्हू छा कंदो? इहो कमु कंदो न। हुनखे ज़िंदगी मौत जी परवाह ई न आहे, हुनखे ॾोह ऐं सवाब जी ख़बर कान्हे का। इहो सॼो जेको बि आहे स्टेट जे मथां। हिकु ॿुधो हज़रत उस्मान जो ॿुधो अथव त कुतो बि बुख सां मरे थो जेकॾहिं, त उहो बि मुंहिंजे खाते में थो मरे। हिननि खे परवाह ई न आहे। इहे लॻा पिया आहिनि पंहिंजनि ठटनि टांगरनि में। अमन अमान जी सूरत हाल चवनि पिया बहितर थी थिए, धाड़ेलनि हथियार फिटा कया आहिनि। इहे त घणी कचे जा धाड़ेल थिया न। पाण पेश थी पोयां पुटनि खे चवंदा तव्हां कम खे हलायो, पैसा वठंदा। ॻाल्हि इंसाफ़ खपे, इंसाफ़। जुडिशरी खे तव्हां आज़ादु करे छॾियो, जुडिशरी खे तव्हां पावर ॾेई छॾियो ऐं उन्हनि जो कड़ो एहतिसाब कयो, मुल्क ठही वेंदो। एहतिसाब आहे ई कोन, एहतिसाब आहे ई कोन। तमामु घटि इंटीग्रिटी वारा जज आहिनि, सुठा जज आहिनि, न त हिसाब किताब लॻो पियो आहे। उन्हनि वीचारनि जो ॾोह बि न आहे, निज़ामी सिस्टम ई अहिड़ो आहे। मोहरा साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो टाइम पूरो थियो आहे। ईंदड़ हफ़्ते ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।